माड़ी पेट्रोलियम कंपनी डहर के इंतजाम पारा पक्को करण बदरां टिन मकामी दिहाड़ीदार पोरहितन इमाम अली शहर रोशन अली ऐं निसार अहमद के नौकरियों तां निकाले ॾियण ख़िलाफ़ मुतासिर पोरहितन ऐं मकामी रवासियुनि 3 ॾींहं बि डीसी घोटकी जे ऑफिस आॾो बुख हड़ताल कई। माड़ी पेट्रोलियम जे RMS सलीम आवाण ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई हुई। इन मौक़े ते मियां लुत्फ़ मोहम्मद अली शहर मज़दूर अॻवान गुलाम सरवर अब्बासी इंसानी हक़नि बाबति तंज़ीम जे अॻवान नेमतुल्ला कुलाची घोटकी डिसेबिलिटी फोरम जे चेयरमैन नसीर अहमद खावड़ वकील अब्दुल मजीद बीरानी क़ौमी कारकुन रमज़ान कलवड़ कमाल महर नूर लीग जे दीन मोहम्मद लाशारी ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कंपनी इंतज़ामिया टिन पोरहितनि खे बेरोज़गार करे नाइंसाफ़ी कई आहे, खेनि फौरी तौर ते बहाल कयो वञे। हिन धरती धणी जेका माण्हू आहिनि डेली वेजेस ते कमु करनि पिया, इन्हनि खे बि हुननि जी जेको आहे हटाइण जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे जेकी हुननि हिन टिनि जेको आहे त डेली वेज मज़दूरनि सां जेकी हिकिड़ी शुरूआति कई आहे। असां DC घोटकी जे अॻियां अॼु 2 ॾींहंनि खां वसी मुसलसल बुख हड़ताली कैंप ते वेठा आहियूं, एहतजाज में आहियूं। असां DC घोटकी खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त बराए महिरबानी तव्हां पंहिंजो फुल फौरी एक्शन खणी करे माड़ी पेट्रोलियम खे घुराए करे उन्हनि खां जवाबु तलब कयो त आया ही धरती धणी ही ॻोठाणा जंहिंजे ज़मीननि मां ताईं गैस खणो पिया, जंहिंजे ज़मीननि मां तव्हां पेट्रोल कढियो पिया, आया तव्हां उन्हनि खे कहिड़े बुनियाद ते जेको आहे त हटायो आहे। जबरी तौर माड़ी पेट्रोलियम इंतज़ामिया मुलाज़िम हटाया आहिनि। फील्ड प्रोडक्शन फील्ड डिपार्ट आहे हिननि जो उन्ही जे लाइ असां बहाली जे लाइ वेठा आहियूं। जेसिताईं बहाल न कंदा मर्दे दम ताईं बुख हड़ताली कैंप ते असां हिते वेंदासीं। असांजे लोकल माण्हुनि खे ई ॼाणी वाणी बरतरफ़ कंदा आहिनि ऐं पंहिंजे आका खे पंहिंजे आकाउनि खे ख़ुशि करण जे लाइ त असां ही क़दम खयो आहे, ही फ़ैसिलो कयो आहे। असां हमेशह मज़दूरनि जी जदोजहद ते यकीन रखूं था ऐं आईंदा बि असांखे यकीन आहे त हमेशह पोरियतनि जा जेके बि मसइला आहिनि बरतरफ़ी आहे या ॿियूं ज़्यादतियूं आहिनि उहो ॿधी इतिहाद ऐं एके जे हिसाब खां पोइ इहे मसइला हल थिया आहिनि। आइन जेके हक़ ॾिना आहिनि मक़ामी माण्हुनि खे उहे बि माड़ी पेट्रोलियम कंपनी सलब करे रही आहे ऐं जेके पाकिस्तान जे आइन मुताबिक़ जेकॾहिं शहरनि जा हक़ सलब थींदा उहे इहो हक़ रखनि था, उहे एहतिजाज कनि था ऐं एहतिजाज जेसिताईं इहे जेके बि जबरी तौर जेके बरतरफ़ थियल मुलाज़िम इन्हनि खे बहाल न कयो वेंदो, एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk